बस ही मां सम्झां थो त पंहिंजो हे जेको एहतजाज आहे माण्हुनि जी हिकिड़ी घुर आहे। असां था चऊं त सिंध हुकूमत हिननि खे कंपनसेट करे, हिननि खे मुआवज़ो ॾिनो वञे, हिननि खे मुतबादिल ॾिनो वञे। जेका कोर्ट ऑर्डर आहे सखर बंदरवाल जो मिसाल मौजूदु आहे, पाण बि सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जे बावजूदि इहा ॻाल्हि हुते पंहिंजो फ्लोर ऑफ हाउस ते चई त पंहिंजो जेको आहे सो असां ड्राइण न ॾींदासीं। त बिलावल ज़रदारी पाण हिते MNA आहे, उन जो फर्ज़ आहे त हिते जेका आहे सो लाड़काणे जे माण्हुनि खे, जेके माण्हुनि जा अण जो आहिनि, अॻे ई बुख बेरोज़गारी आहे, माण्हू 50-50 सालनि खां हिते वेठल आहिनि। इहा ई इरिगेशन डिपार्टमेंट हिननि खे विहारियो, हिननि खां पैसा वठो, हिननि खे कूड़ा कागज़ ठाहे ॾिनो। अॼु जे उहा कागज़ उहो नथा कनि, इहा ज़िम्मेवारी इरिगेशन डिपार्टमेंट जी आहे। असांजी इहा ई घुर आहे त लाड़काणे जे आवाम खे पंहिंजी जेका उन्हनि जो हक़ आहे उहो ॾिनो वञे, उन्हनि खे कंपनसेट कयो वञे। इंशाअल्लाह असां हिन सॼी जिदोजहद में लाड़काणे जे माण्हुनि सां, लाड़काणे अवामी इतिहाद जे प्लेटफॉर्म ते माण्हुनि सां गॾु। सिंधी में उर्दू में जी ॾिसो, अदालत जे हुकुम खे बुनियाद बणाए करे ग़रीबनि जा घर ड्राथा पिया वञनि। मां सम्झां थो त उहे वक़्त जेका ऑफिसर हुया जॾहिं हिते घर तामीर थी रहिया, उन्हनि तामीरात जी इजाज़त छो ॾिनी? उन खां पोइ हिननि सां 4 दफ़ा मुआहिदा कया विया, बिजली ॾिनी वई, गैस ॾिनो वियो, नाला ॾिना विया, छो ॾिना विया? हाणे इहे हज़ारनि या किरोड़नि जी न अरबनि रुपयनि जी मिल्कियत आहे, हज़ारे घर आहिनि। ग़रीबनि खे ईअं बेघर थियण कंहिं बि क़ीमत ते न ॾींदासीं। जेकॾहिं नागुज़ीर आहे घर ठाहिण त पहिरियों मुतबादिल ज़मीन ऐं मुआवज़ो फ़राहम कयो वञे, पोइ ई त हे ग़रीब हितां उथी सघनि था। जेकॾहिं न त ग़रीबनि सां गॾु बीहंदासीं। जेकॾहिं मज़ाहमत थींदी त असां ग़रीबनि सां गॾु बीहंदासीं। हालात ख़राब थींदा त हुकूमत वक़्त जे मथां आयत थींदा। अदालत आलिया खे बि दरख़्वास्त कयूं था त ग़रीबनि जे ज़िंदगी अजे लटे अटे खे बचाइण जे लाइ पंहिंजे फ़ैसिले ते नज़र त सिंध सरकार कोर्ट जो जवाज़ ॼाण आहे, माण्हुनि जा अझा घर ख़तम करे रही आहे। चऊं था त अगरि क़ाबिले एहतराम अदालत जो फ़ैसिलो आहे त सिंध हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो ॾे, फौरी तौर ते मुतबादिल घर ॾियो। सईद गनी कराचीअ जी इंक्रोचमेंट नथो ड्राइण ॾे, ख़ुर्शीद शाह बंदरवाल सखर जे मुतासिरनि खे पैसा वठी थो ॾे, त पोइ लाड़काणे जे माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो आहे? हिननि खे मुतबादिल छो नथा वठी ॾियो? इन करे त हीउ लाड़काणो आहे। असां था चऊं त असांजो कानूनी हक़ आहे। अॼु मासूम औरतूं, मासूम ॿार क़ुरान शरीफ़ खणी रोड ते वेठा आहिनि। तव्हांखे घर ठाहिण असां न ॾींदासीं। पुरमन एहतजाज आहे, तेसि ताईं जदोजहद हूंदी जेसि ताईं लाड़काणे जे शहरनि खे मुतबादिल जॻहूं, प्लाट ऐं थियल नुक़सान जो अज़ालो न ॾींदा त पोइ नतीजा हुनजा बयान बि करंदा। 2 दफ़ा हिते तव्हां गाडूअ कई आहे, 3 माण्हू क़त्ल कया अथव। बचा